ज़ीना सिनेमा के ॿुधाईंदा आलू त सॼे मुल्क जी आम रियासती में भी हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾिहाड़ो वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। इमाम बारगाह अल मासूमीन खां नमाज़ ज़ोहरैन बाद मोमिनन पारां मातमी जुलूस बरामद कयो वियो। इन बारे सां वीडियो लिंक ते मौजूद आहे राणा अब्दुल सत्तार। जी बिल्कुल सजी दुनिया जी रियासती में भी योम शहादत के पुरअक़ीदत दिहाड़े के मौके ते मुख्तलिफ शिया तंजीमन पारा इमाम बारगाह अल मासूमीन में है सवे मोतमिन जो काफ़िलो जो है शहर के मुख्तलिफ रस्तन का थींदो मुख्य चौक ते जो है इन वक्त आज़ादारी जो सिलसिलो जो जारी है। हज़रत अली अलैहिस्सलाम के भेटा पेश करने लाए मोमिनिन पारा जो है सीना जनी जो मातम जो है वो कयो पे वने। यो मातम करे हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम के भेटा पेश कई पी वने। ताकि यो भी ॿुधाईंदो हला त सिहत खाते पारा मोमिनिन के इलाज जे लाइ जो है एम्बुलेंस और डॉक्टरन की टीम जेका जोड़ी उहा जेका है जुलूस सां गॾोगॾु हली रही है। बे पासे तव्हांखे यो ॿुधाईंदो हला त टाउन इंतजामिया पारा पिण शहर के रोडन रस्तन की सफ़ाई करे ऐं छिनकार करे जो है मोमिनिन के लाइ सुठा जोगा जेके इंतजामात किया विया आहिनि। ऐं पुलिस इंतजामिया पारा पिण पुलिस नफरी जेका है जुलूस सां गॾोगॾु मुक़रर कई वई है। पुलिस पारा मुख्तलिफ चौकन ते जेका है स्नैप चेकिंग जो सिलसिलो पिण जारी है। मातमी जुलूस जो है मुख्तलिफ इमाम बारगाह का थींदो। इमाम बारगाह अल मासूमीन ते जो है नहर थी तो जिथे मजलिस अज़ा बर्पा कई वेंदी। जी।